श्रीराज ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार ऐं कराची जी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हींअर सभ खां वॾो जेको बहस हले पियो इहो आहे त कराची में मेयर कंहिंजो थींदो। जमायत इस्लामी जी दावा आहे त उन्हनि जो पियो थिए मेयर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि जो बि जशन हले पियो ऐं उन्हनि जी दावा आहे त मेयर उन्हनि जो थींदो। उन ते ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी तर्जनिगार अरबाब चांडियो साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अरबाब साहब तमामु घणी महिरबानी ऐं सभ खां पहिरियों त अव्हांखे शुक्रियो बि अदा कंदासीं, वाधाई बि ॾींदासीं। तक़रीबन हफ़्तो पहिरियों पाण ॻाल्हायोसीं जॾहिं इहा सूरत हाल हुई त इलेक्शन थींदी या न। अव्हां वाज़े चयो त न मुक़ररु तारीख़ ते इलेक्शन थींदी। हिकिड़ी ॻाल्हि त उहा दुरुस्त साबित थी। ॿियो तॾहिं ई अव्हां दावा कई पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾे में वॾी पार्टी तौरु साम्हूं ईंदी। अव्हांजी उहा दावा बि दुरुस्त साबित थी। वेल डन। हाणे कीअं बि ॾिसो सूरत हाल सभु मेयर कंहिंजो पियो अचे। जमायत इस्लामी जी दावा आहे त उहो ॻाल्हियूं पीपल्स पार्टी सां बि कंदा, सभिनी सां कंदा, पर उन शर्त ते त मेयर उन्हनि जो अचणु खपे ऐं पीपल्स पार्टी जी दावा आहे त मेयर उन्हनि जो पियो अचे। अव्हांखे सूरत हाल कीअं पियो नज़र अचे सर? जी, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे ऐं अव्हांजी वॾी महिरबानी त अव्हां यादगिरी रखी हिन ॻाल्हि जी। थींदो ईअं त जेका बि वॾी पार्टी हूंदी आहे पहिरियां उनखे पंहिंजो वॾो वज़ीर या मेयर आणण जे लाइ दावत ॾिनी वेंदी आहे। अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे लाज़मी आहे वॾी पार्टी आहे उनखे मेयर जे लाइ दावत ॾिनी वेंदी ऐं जेॾी महिल हुनखे इहा दावत ॾिनी वेंदी त हिन वक़्तु हर सूरत में जमायत इस्लामी खां हुन जूं सीटूं वधीक आहिनि। हाणे जेके हिन वक़्तु सीटूं पीपल्स पार्टी खे मिलियल आहिनि उन्हनि सां जेकॾहिं असां मुस्लिम लीग नून जूं 7 सीटूं मिलायूं ऐं उन सां असां JUI जी सीटूं मिलायूं, उन सां आज़ाद मिलायूं ऐं उन सां हिकु ॿिया जेके आहिनि उहे मिलायूं त पोइ हर लिहाज़ खां सीटूं वधी वञनि थियूं जमायत इस्लामी खां पाकिस्तान पीपल्स पार्टी। हाणे ॿ रस्ता आहिनि जमायत इस्लामी वटि। उहो हिकिड़ो रस्तो इहो आहे त उहो पीपल्स पार्टी सां मिली मेयर ऐं डिप्टी मेयर ते करे ऐं पंहिंजे जेके टाउन्स ठहनि पिया हुनजा उन जे लाइ फंड वठे, छो जो फंड बहरहाल सिंधु हुकूमत जारी कंदी आहे। उन खां फंड वठे ऐं अमन अमान सां ई हलणु ॾे मामिलो। ॿियो तरीक़ो इहो आहे त PTI सां गॾिजे ऐं उन खां मेयर वठे ऐं उन्हनि सां गॾु हले। जेको थोरो ॾुखियो इन जे करे थिए पियो त जेकॾहिं ॿई अपोज़िशन जूं जमायतूं मुख़ालिफ़ धुर जूं जमायतूं कराचीअ जे हिन सिटी टाउन हॉल में अची वयूं त पोइ सरकार हुननि खे छो सपोर्ट कंदी ऐं जेकॾहिं सरकार सपोर्ट न कंदी उन्हनि खे अख़्तियार छो ॾे कंहिं ॿी पार्टी खे त उहा मछी मवार थिए। तंहिंजे करे हुननि जे लाइ इहो हिकिड़ो वॾो मसइलो थी वेंदो। पीपल्स पार्टी ॾिसो वॾी जमात आहे ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी खे तव्हां सिटी काउंसिल मां आउट कंदो त पोइ हिकिड़ी मज़बूत अपोज़िशन, एॾी वॾी मज़बूत अपोज़िशन जे साम्हूं हू बीह कोन सघंदा। हाणे थींदो हीअं आहे त हीअ जेके बल्दियाती चूंडूं थींदियूं आहिनि इहे घिटी रस्ते पाड़े जूं हूंदियूं ऐं उते जेके काउंसलर जो उम्मीदवार आहे न उहो इन आसरे ते चूंडबो आहे त बाबा कुझु मिलंदो त मां पंहिंजे हिते डिलीवर कंदुमि। अगरि जेकॾहिं हू मेयर थी बि वञे खणी हिकिड़ी देरि जे लाइ असां इहो करे बि छॾियो त PTI ऐं जमात इस्लामी मिली मेयर करे बि अचनि त हुननि खे मेयरशिप हलाइण जे लाइ माण्हुनि जी ख़िदमत करण जे लाइ लाज़मी फंड जी ज़रूरत आहे जेका हिन वटि KMC वटि न आहे ऐं उन्हनि खे वरी बि सरकार ॾांहुं ॾिसणो पवंदो त जेको वोटर आहे, जेको काउंसलर आहे उहो बि सियाणो आहे ऐं उहो उन सिलसिले में जेको आहे सो ऐं हुन यकीनन जमायत इस्लामी जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो दबाव वधंदो त बाबा जेकॾहिं तव्हां खटी बि आया हो त पोइ जेकॾहिं तव्हां कमु न करे सघंदा, तव्हां कुझु डिलीवर न करे सघंदा त पोइ इहा जेका असांजी हाणे वारी पोज़ीशन आहे इहा बि ख़तमु थी वेंदी। इन करे उहो दबाव हुन ते रहंदो पर उहो थोरो प्रेशर ठाहिण जी कोशिशि कनि पिया ऐं उहो प्रेशर माना इहो त जेको मूं अव्हांखे चयो त तौबे जे लेसण जी दरख़्वास्त ॾींदा ऐं पिस्तौल जो लेसण वठी वेंदा। ऐं ॻाल्हि उहा कंदा त बाबा असांखे मेयरशिप ॾियो पर आख़िर में जेकॾहिं छा थियो त डिप्टी मेयर ते राज़ी थी वेंदा। पर तेसि ताईं इहो तव्हां न विसारियो था 11 यूनियन काउंसिल जा नतीजा रोकियल आहिनि ऐं ॿियो इहो त कुझु यूनियन काउंसिल जे नतीजनि खे चैलेंज कयो वियो आहे। उन में बि रदो बदल थी सघे थो ऐं इन में वरी इहो बि हिकिड़ो ऑप्शन आहे त जेके PTI जा नवां माण्हू ईंदा जेके उहे बहरहाल कंहिं न कंहिं सां राब्ते में हूंदा। ऐं टीं अहम ॻाल्हि आहे त जेके पंहिंजा असुल इक़्तिदार धड़ी आहिनि उहो बि नथा चाहिनि त PTI जमायत इस्लामी गॾिजे। उहो पंहिंजो जेको आहे सो ख़ामोश किरदारु जेको आहे उहो ज़रूरु अदा कंदा। इहो तव्हां ॾिसंदव त इन क़िस्म जी जेका सिचुएशन आहे उहा साम्हूं ईंदी। मुंहिंजे इतलाह जे मुताबिक़ त राति ई कमु शुरू थी वियो आहे। सम्झो मामा नाराज़ न थियनि, भई राति ई कमु शुरू थी वियो आहे ऐं उहे सभु जेके पंहिंजे पंहिंजे हिसाब सां मालूमात वठनि पिया त कीअं अॻिते हले। छो त
ॾिसो बरकत में पीपल्स पार्टी जी सरकार आहे, सूबे में पीपल्स पार्टी जी सरकार आहे। अगरि उहा सरकार हेठि ठहे थी सिटी काउंसिल जी सूरत में कराची में, त पोइ इहो वन विंडो सर्विस थींदी ऐं उन में माण्हुनि खे बि फ़ाइदो थींदो, कराची जे माण्हुनि खे। ऐं जेकॾहिं कराची जूं जेके सियासी धुरियूं आहिनि उहो फ़ाइदो नथी वठणु चाहिनि त पोइ मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे नुक़सानु थींदो, पीपल्स पार्टी खे को घणो नुक़सानु कोन थींदो। पीपल्स पार्टी आहे जेकॾहिं अगरि इहो सपोज करे बि वठिजे त इहे जोड़ तोड़ करे जेको आहे सो मतिलबु जमायत इस्लामी ऐं PTI पाण में मिली वञे, जंहिंजा इम्कान तमामु घटि आहे। अगरि उहो मिली बि वञनि त हू शहरी सरकार हलाए कोन सघंदा, नतीजे में उन्हनि खे सरकार वरी बि जेको आहे सो पीपल्स पार्टी खे ॾियणी पवंदी। सही ॻाल्हि इहा आहे। बाक़ी जेकॾहिं ॾिठो वञे त 124 जेकॾहिं मेंबर खपंदा मेयर जे लाइ ऐं PTI जूं 40 सीटूं 88 हाणे थी वियूं आहिनि 2 नतीजा अचण खां पोइ जमायत इस्लामी जूं, त 128 मेंबर हिननि ॿिनि पार्टियुनि जा थी था वञनि। पर ॻाल्हि वरी बि उहा ई आहे त पोइ उनखे इक़्तिदार खे कंटिन्यू करणु, मसइला फंडनि जा ॿियो टियों ऐं मज़बूत अपोज़िशन, उनजे करे ऐं ॿी मामनि वारो इशारो तव्हां ॾियो था, त पोइ लॻे ईअं थो त पोइ जमायत इस्लामी ऐं पीपल्स पार्टी जो इताद मेयर ऐं डिप्टी मेयर ॿिन्ही पार्टियुनि जा, पोइ डिप्टी मेयर ते जमायत इस्लामी खे लॻे थो राज़ी थी वेंदी। ॾिसो जमायत वटि ऑप्शन कोन्हे, मां चवां थो न हींअर जेको पीपल्स पार्टी वटि ऑप्शन आहे, पीपल्स पार्टी वटि ऑप्शन आहे, हुननि वटि ऑप्शन ई न आहे। जेकॾहिं हुननि वटि माना हेॾा बाहि आहे, हेॾा भित आहे, हू PTI सां था वञनि त PTI जो ग्राफ किरे थो। PTI त ॾिसो न, PTI त चूंडुनि खां PTI त इस्तीफ़ा ॾांहुं पई वञे। सही त पोइ किथे पोइ मरियम जो किथे टंडो हलाए यार, हाणे हेॾे हिकिड़ा आहिनि जेके उहे ॾियनि पिया जेको आहे इस्तीफ़ाऊं, ऐं वरी ॿिया वरी हुननि खे हिते मज़बूत कंदा। इहो ॻाल्हि माना दिलि सां लॻे नथी, पर कॾहिं कॾहिं अणवणंदड़ ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं जेको आहे इतफ़ाक़ बि थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं सियासत में जेके आहिनि उहे शयूं ॾिसो हीअ लोन गॾु वेठी आहे पीपल्स पार्टी सां, कंहिं ज़माने में इहो थोरो ई थियणो हो। सही कॾहिं बिल्कुलु अरबाब साहब, पर जेकॾहिं इन ते अचूं न, हाणे 93 जेकॾहिं पीपल्स पार्टी खटे थी सीटूं, 15 सालनि खां सिंध में हुनजी हुकूमत आहे ज़ाहिर आहे, ऐं जमायत इस्लामी वरी 88 सीटूं, त सिर्फ़ु जेकॾहिं ॾिठो वञे त 6 वोटनि जो फ़र्क़ु आहे। त असल जेकॾहिं ॾिठो वञे त सुठो वोट जेको पियो आहे उहो त जमायत इस्लामी खे पियो आहे, जेका असूलनि ॻाल्हि आहे। बिल्कुलु जमायत इस्लामी त कमबैक कयो आहे न, बिल्कुलु सही आहे। पीपल्स पार्टी खे जेतिरियूं सीटूं मिलणु घुरिजल हा उहे न ओतिरियूं उन्हनि खे न मिलियूं। इन ॻाल्हि जो एतिराफ़ सईद गनी साहब पाण बि करे पियो त असांखे जेकी सीटुनि जी तवक़ो हुई असांखे ओतिरियूं न मिलियूं, ऐं जमायत इस्लामी खे जेतिरियूं न हुयूं ओतिरियूं वधीक मिलियूं। सही त जेके सीटूं मिलियूं आहिनि उन्हनि जी असांखे ॿुधाए इलेक्शन दौरान ऐं इलेक्शन खां अॻु ऐं पोइ हे 3 अहिड़ा मरहला हूंदा आहिनि जंहिंमें बहरहाल जेको आहे मरहले वारनि जो किरदारु ज़रूरी हूंदो आहे। माना जेकॾहिं मां घर में आहियां त जेकॾहिं घिटी जी सफ़ाई करणी आहे त मुंहिंजे अकेले जो कमु न आहे, इन सां पाड़े वारा बि माना मूंसां हथो हथु कंदा, त उहे जेके पाड़े वारा आहिनि न उहे बि हथो हथु कंदा, ऐं उन्हनि जो हथु पहिरीं बि शायदि हुयो, हाणे बि आहे, ऐं हू इलाही पाड़े वारा ॾिसनि पिया त अरबाब चाॾियूं कीअं थो ॿुहारी ॾे खणी हथ में ॾे, पोइ वरी हो बि बेलचो खणी ईंदा। तंहिं करे उहे जेके पाड़े वारा आहिनि उहे शहर इहे कंहिंजे हवाले न कंदा, छो जो पाकिस्तान जो वॾो शहर इहे तव्हां छॾे नथा सघो कंहिंजे हवाले, ऐं जेकॾहिं इहे कंदा त सनदली नुक़सानु आहे, शहर जो नुक़सानु आहे, पोइ माण्हू वरी इन्हनि जे ख़िलाफ़ बीह रहंदा, बाबा पाणी निकिरे नथो, गटर जो पाणी नथो निकिरे। जेको हींअर तव्हां ॾिसो पिया न, हींअर सॼो तोबुल जो रुख जेको आहे उहो सॼो सरकार सिंध सरकार ॾे आहे। बाबा एडमिनिस्ट्रेटर तव्हांजो आहे, बाबा जेको उथे थो रोड ते बीहो, जेको आहे सो जेका मुंहं में वणेसि थो उहो सिंध हुकूमत जे लाइ चई थो छॾे। अगरि जे सपोज हिक मिंट जे लाइ इहो चई छॾिजे त मेयर ॿियनि जो ईंदो, पोइ त तोबुल जो सॼो रुखो लंडा हलियो वेंदो न। पर अरबाब साहब वाक़ई माज़ी में बि असां ॾिठो त जॾहिं जॾहिं MQ बाइकाट कयो आहे त मज़हबी धुरियुनि खे ई हुनजो फ़ाइदो थियो। अब्दुल सत्तार अफ़गान साहब जेके मेयर थिया या उनखां पोइ जेके हुननि जा मुशरफ जे दौर में मुतहदा मजलिस अमल जो मेयर अची थियो, सो हाणे बि ईअं आहे त कुझु माण्हू इहो बि चवंदा आहिनि MQ जेको इहो बाइकाट कयो, हिकिड़ा त हुननि जा मसइला, ॿियो हुननि खां बाइकाट करायो वियो कुझु मज़हबी धुरियुनि खे सपोर्ट करण जे लाइ। अव्हां उन राय सां इतफ़ाक़ कयो था या अव्हां जी राय छा आहे त बाइकाट कयो MQ या करायो वियो? ही सियासी जेकॾहिं असां जोड़ तोड़ ऐं बादी जे सूरताल खे नज़र में लिखूं था त असांखे इहो ई लॻे थो त हर 15 ऐं 20 सालनि खां पोइ कराची में जमायत इस्लामी खे MQ जे बाइकाट जे ज़रिए दाख़िल करायो वेंदो आहे। सही। ऐं हिन मां तव्हां ॾिसो त बादी में जमायत इस्लामी जो हिते होल्ड हो जंहिंखे MQ टोड़ियो, बिल्कुलु, ऐं वरी MQ जे बाइकाट कराए हुननि खे इन कयो वियो। अॼु बि MQ जो बाइकाट कराए उन्हनि खे इन कयो वियो। त इन जो मतिलबु इहो आहे त MQ कंहिं हद ताईं जमायत इस्लामी जी सहूलियतकार आहे।
हाणे उहो कराए वञे थो इहो इहा ॻाल्हियूं जेके माना इन जो सबूत तव्हां वटि आहे मूं वटि आहे, पर हिकिड़ो जेको बज़ाहिर नज़र अचे थो उहो इहो आहे त MK बि हर 15-20 सालनि खां पोइ जमायत इस्लामी जे लाइ सहूलियतकारी जो किरदारु अदा कंदी आहे ऐं नतीजे में इहो थींदो आहे त जमायत जेका कराचीअ में हिक बि सीट हुनजी कोन्हे को बि सूबाई में, ऐं जेका हिक सीट अथसि उहा बि मुतहदा मजलिस अमल जी आहे, जमायत इस्लामी जी नाहे, जेका लियारी में आहे। त जंहिंजी हिक सीट बि नाहे उहो अधु कराची ॿुहारे वञे थी, उहो सेंटर जो जेको इलाइक़ो आहे जिते हुननि जो को काउंसलर बि नाहे उते सेंटर जूं जेका ॿुहारे वञे थी, उहो लाठी टाउन ॿुहारे वञे थी, बाक़ी टाउननि में उहो हिसो पती करे थी। त इहो वोट को भला ज़मीन मां त कोन निकितो, लाज़मी आहे इहो हिकिड़ो बिल्कुलु प्लानिंग हूंदी आहे। ऐं MK जो इहो हाणे त इहा सिधी ॻाल्हि थी वई त जेकॾहिं जमात आहे अगरि अॼु मज़बूत आहे कराची में त उन में वॾे में वॾो किरदारु हाणे MQ जो, उन में साह विझण वारी MQ आहे, न त ॿी का जमात न आहे। MQ छो थी साह विझे इहो वरी MQ खां पुछे, छो त हिते जेके असांजा दोस्त आहिनि तहरीक इंसाफ़ वारा उहो हुनखे मजबूर क़ौमी मूवमेंट जो नालो ॾियनि था, मां नथो ॾियां, मूंखे ठहे बि नथो इहो नालो ॾियणु, लेकिन मां जेका मुखालिफ़ दौर आहे हिननि जी जेका उहा चवनि था मजबूर क़ौमी मूवमेंट, त हाणे तहरीक इंसाफ़ मजबूर क़ौमी मूवमेंट जे करे जेको आहे सो उहो जेको स्पेस ॾिनो आहे जमात इस्लामी खे, त उहो तहरीक इंसाफ़ सम्झे थी त हुननि सां हथ बि इहो MQ कयो आहे, न त जीअं MQ हुजे हा त जमात खे एतिरो वोट न पवे हा, ऐं जॾहिं जमात खे एतिरो वोट न पवे हा त थी सघे थो उन वक़्तु PTI जो वोट वधीक पइजी वञे हा। बिल्कुलु। अच्छा, PTI ते पाण ज़रूरु अचूं, जेको इहो चयो पियो वियो त परवेज़ इलाही साहब खे एतमाद जो वोट मिली वियो ऐं वॾो ख़ान साहब जेको आहे सो कमु कयो आहे, वरी पॉपुलर पार्टी सॼे मुल्क जी आहे, खुर्रम शेख ज़मान साहब ॾिसूं था UC जी इलेक्शन हाराइजी विया, छा चवंदा असल में इन्हनि जी जेका लेवल हुई एतिरी ज़ाहिर अरिड़हं जो इलेक्शन जेका थी, चवंदा MN MPS खे पाण खे ख़बर कोन हुई त उहो कामयाबु थी अची विया, PTI सां जेको कुझु थियो आहे उनखे कीअं था ॾिसो? ॾिसो PTI जो वोट बैंक कॾहिं कराची में रहियो ई नाहे, इन खां अॻु जेको आहे सो 2018 जी इलेक्शन में PTI खे 9-0 मां कटराए वियो, ठीकु आहे, हाणे 9-0 किथां माना जिथे माना हाणे उतां PTI जो उम्मीदवार खटे, सो बि तव्हांखे ख़बर आहे उहो खटियो जेको बाडल हुयो, TV जो बाडल, हा उहो को वॾी का ॻाल्हि न आहे, बाडल हुजणु ॾोह त लाइ, पर हिकिड़ो अदाकार उतां खटी वियो बाडल 9-0 खां। अच्छा, तव्हांजी जेका PIB कॉलोनी आहे उतां असांजो दोस्त आहे जमाल सिद्दीकी खटे वियो, उन ॿुधायो मूंखे त भई मां त असां त इहे जेको आहे सो गोरी खाई वञी सुम्ही रहियासीं, अधु राति जो जेको आहे अची मूंखे ड्राइवर उठायो, उस्ताद उथो तूं खटी वियो, हा साईं तूं खटी वियो आई, हलो इहे ते वोट पियो। कराची में हुननि जो वोट हिकिड़ो फैक्टर जेको आहे पठान फैक्टर आहे, उन में उनजो वोट पए थो ऐं उनखे गैर कानूनी तारकीन वतन जेको आहे अफ़गानी सपोर्ट करे थो। अफ़गानी वटि वॾो पैसो आहे कराची में, तो कराची सॼे खे ख़रीद करे सघनि था, उहो ठीके ते कराची वठी सघनि था, एतिरो पैसो आहे। ऐं उहे जेको पैसो आहे उहो बहरहाल कारो नाड़ो जेको आहे अच्छे थी जेको आहे PTI खे मिले थो, जंहिंजे करे उहो करनि था। हाणे ॾिठो न, भला हाणे मूंखे ॿुधायो त हीअ जेका इलेक्शन थी उन में सिंध जे कानून जे मुताबिक़ ऐं रिकॉर्ड जे मुताबिक़ PTI वारनि दादली कई आहे, न गिरफ़्तार त PTI वारा थिया, न PP वारा थिया, न जमायत इस्लामी वारा थिया आहिनि, पादर कंहिंखे लॻायल उन्हनि जा MP गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि जी वीडियो ठहियूं, उन्हनि जा सबूत जेको आहे सिंध पुलिस जारी कयो आहे। इन जो मतिलबु आहे त दादली उहो अॻे बि कंदा हुआ, हाणे बि कनि था, सुभाणे बि इहो इरादो रखनि था। हिननि जो बासिस में कहिड़ो कमु आहे, ॿियो हिननि ॾिनो छा आहे? जेकॾहिं 2018 खां पोइ जेकॾहिं जाइज़ो वठिजे त हुननि कराची ऐं सॼी सिंध खे हुननि ॾिनो छा आहे? सही त माण्हू त हुननि खे वोट नथा कनि, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते दब दीनियो ते दरख़्वास्त हूंदी आहे न, उहा हले पई बाबा पीपल्स पार्टी। असल में मसइलो इहो आहे त जेका सिंधी माण्हू आहिनि उन्हनि खे अॼु बि मुख़्तलिफ़ माण्हू क़बूल करण लाइ तयारु आहिनि, ऐं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त कराचीअ में जेका पीपल्स पार्टी आहे उहा हक़ीक़ी माना में सिंधियुनि जी रिवायता पार्टी आहे, ऐं न रुगो सिंधियुनि जी पर पठान बलोच उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि सभिनी सां गॾु हले थी। इहा ॻाल्हि कंहिंखे वणे कोन थी, छो जो हिकिड़ी जमात जेका सभिनी खे साण हाणे भला हुनजो मेयर जो उम्मीदवार जेको आहे जेको हिन वक़्तु चूंडी आहे उहो त लजवी आलम आहे। पोइ लजवी आलम मूंखे चयो त ॻाल्हि ॿुधो, जेके माण्हू मूं ते एतिराज़ कनि था उन इहो मूंखे ॿुधायो त चई त खुर्रम शेख जमाल त पाण जेको आहे हज़ारे जो आहे।
बिल्कुलु। उहो हज़ारे वारो हितां खटे त उहो कराची आइस थी वियो ऐं जीअं मां हिते ॼाओ आहियां त मां कराची आइस आहियां। सही इहे ॻाल्हियूं आहिनि न, त तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हुननि जो मैंडेट हुयो ई कोन कूड़ो कूड़ो ठगी करे ॾोकड़ बोकड़ खाराए ऐं असां माफ़ कजो असां टीवी वारनि बि गुनाहगार आहियूं हुन में। असां यको हुननि खे शरीफ़ ऐं ॿियनि खे बदमाश लिखंदा आयासीं ऐं ॿुधाईंदा आयासीं, माण्हू सम्झो वाकई यार हुननि असां ॿारनि असां ते एतबार करे सही वॾो धोखो खयो आहे। उहो धोखो असां कयो माण्हुनि सां, टीवी वारनि कयो आहे इहो एतिराफ़ करणु टीवी वारनि बि कयो, जीअं एमक्यूएम वारो सवाल हो त बाइकाट कयो या करायो, टीवी वारनि बि पाण सपोर्ट कई पई या कराई पई वई, इहो बि वॾो सवाल आहे त इहो लाज़मी सवाल आहे। असां हाणे लाज़मी सबूत पाण वटि कुझु कोन्हे, असां रुॻो अखिल ॾिठी ॻाल्हि था कई सही त हीअ थियो आहे। बहरहाल हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे मौक़ियो आहे कराची में ॿेर आणण जो ऐं पीपल्स पार्टी अॼु जेको बकुल सईद करे ॾिए त हू पॉलिटिकल जेको आहे सो प्लानिंग जा माहिर आहिनि सही ऐं उहो करे वञा। उहो मतिलबु कंहिंखे लठ, कंहिंखे चट, कंहिंखे प्यार, कंहिंसां मोहबत करे करे ऐं बरल हिकिड़ी ॻाल्हि तव्हां मञींदो त हीअ इलेक्शन फेयर थी आहे। जेकॾहिं दादली हुजे हा न त पोइ पीपल्स पार्टी खे एतिरियूं घटि थोरी सीटूं मिलनि हा। सही सही सरकार बि हुनजी सभु कुझु हुनजो, त नतीजो इहो आहे त जेका ॻाल्हि मञण जी आहे त हीअ इलेक्शन ॿियल इलेक्शननि जी निस्बत तमामु वॾी फेयर एंड फ्री थी आहे ऐं केतिरनि ई मामलनि में जेको आहे सो किथे पीपल्स पार्टी खे बि धकियो वियो आहे। पर बहरहाल इहो त सियासत जो हिसो आहे बाबा। पर पोइ बि मां इन ॻाल्हि खे अञा ताईं उमेद कयां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहो मौक़ियो आहे त उहो पंहिंजो ॿीहर आणियल ऐं तारीख़ चेंज करे छॾे। इहो कराची तारीख़ में पहिरियों दफ़ो थींदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ॿीहर ईंदो ऐं तारीख़ तब्दील करण जे लाइ हुननि वटि हिन वक़्तु हिकिड़ो मौक़ियो आहे। ऐं जंहिं नमूने सां बिलावल साहब होपफुल आहे, जंहिं नमूने सां आसिफ अली ज़रदारी होपफुल आहे, त लॻे थो त किथे न किथे हू आणे वेंदा ऐं हुन में जमायत इस्लामी खे वॾो फ़ाइदो थींदो। बिल्कुलु वॾो फ़ाइदो थींदो। ठीकु आहे, जमायत खे वॾो फंड मिलंदो। जमायत जा जेके टाउन ईंदा न, टाउननि खे वॾो फंड मिलंदो। जमायत खे त साहु पइजी वेंदो। हाणे जमायत जी मर्ज़ी आहे त उहो ख़ुदकुशी करणु चाहे थी, वञे थी पीटीआई सां गॾु। माना जेके माना लोक भई चए अगरि जमायत इस्लामी अॾण ते सही। हा ऐं ॿियो इहो त जेका इहा पंहिंजो पलो मच्छी आहे उहा समुंड मां निकिरी दरिया में वेंदी आहे, उहो सम्झंदी आहे त मां वॾी ज़ोरावर आहे, अॻियां वञी जेको आहे वञी ॼार में फासंदी आहे, पोइ असां मज़ा वठंदा आहियूं। ठीकु, वॾी महिरबानी अमांजी अरबाब टांडे सां वक़्तु ॾिनो। नज़ीर हीअ आहे समूरी सूरत हाल वाक़ई कराची जी। सो ऑप्शन हाणे जमायत इस्लामी जे हथ में आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां इतिहाद खे क़बूल करे थी या पीटीआई सां उन्हनि जो इतिहाद थिए थो। ॾिसणो इहो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी नो डाउट उनमें लॻी पई आहे त मेयर उन्हनि जो अचे ऐं हींअर ताईं जेका सूरत हाल आहे सभ खां वधीक सीटूं उन्हनि जूं आहिनि ऐं वॾो वज़ीर उन्हनि खे ऑफर कंदो पंहिंजो मेयर आणण जे हवाले सां। तादाद ॾिसूं था त उहो कीअं था पूरो कनि। जेकॾहिं जमायत इस्लामी ही गॾजनि था बिल्कुलु ओपन आहे। बाक़ी जेकॾहिं ॿिया जेकॾहिं इतिहादी जेकॾहिं हू खणनि था, नून लीग जूं 7 सीटूं आहिनि, JUI जूं 3 आज़ादु आहिनि। उनखां पोइ उन्हनि खे कुझु 11 सीटूं जेके आहिनि उहे अञा घुरबल हूंदियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे। बाक़ी जेकॾहिं ॿिए पासे PTI ऐं जमायत इस्लामी इतिहाद कनि था त 124 मेंबर खपनि उन्हनि खे मेयर जे लाइ। सो 128 ऑलरेडी इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जा थी था वञनि। पर वरी पोइ उहे मसइला जंहिंजी निशानदही अरबाब चांडे साहब बि कई पई त फंड्स खां वठी खोड़ सारा मसइला थियनि था। सूबाई हुकूमत सां गॾिजी करे हलणो थो पवे। हाणे फ़ैसिलो जमायत इस्लामी खे वाक़ई करिणो आहे त हू कंहिंसां इतिहाद करे थी। ईंदड़ ॾींहं ते बि पाण हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। असां ॾींदा इजाज़त। अलाए निगहबान।